रसूल करम खे चयो थो वञे तव्हां चओ मां इल्म ग़ैब नथो ॼाणा, न मूं वटि ख़ज़ाना आहिनि। जेको नथो ॼाणा ख़ज़ाना आहिनि, मां पंहिंजे वजूद जे फ़ाइदे ऐं नुक़सान जो मालिक न आहियां। वरी अॻिते चए थो इल्ला माशा अल्लाह, सवाइ हिन जो अलाह जी मशीयत काई हुजे ऐं काई शइ मुंहिंजे ई फ़ाइदे जी मूंखे ॾिए या नुक़सान जी मूंखे ॿुधाए त पोइ उहो नुफ़े ऐं नुक़सान जो मां मालिक आहियां, बाक़ी उन खां सवाइ न आहियां। इन जो मतिलबु छा थियो? इन जो मतिलबु इहो थियो त अव्वल इहा हर शइ मिल्कियत अलाह जी आहे। पोइ अलाह तबारक ताला कंहिं ॿिए खे जेको आहे उहो मिल्कियत इस्तेमालु करण जे लाइ ॾींदो आहे। हर शइ ईअं ई आहे। लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, जेको कुझु ज़मीन आसमाननि में आहे, चाहे इंसान हुजनि चाहे काई बि शइ हुजे, उनजो मालिक अलाह आहे। मुंहिंजो जिस्म मुंहिंजो न आहे, मुंहिंजो मालिक अलाह आहे। मुंहिंजो रूह आहे, मालिक अलाह आहे। मूंखे इहो रूह अलाह जी मिल्कियत वारो ॾिनो वियो आहे सिर्फ़ु इस्तेमाल जे लाइ। पर इन जो इहो मतिलबु न आहे त अलाह जी मिल्कियत जो थियो त मां उनखे इस्तेमालु बि नथो करे सघां। इस्तेमालु करे सघां थो, जंहिंखे अलाह ताला उहा शइ पंहिंजी मिल्कियत इस्तेमाल जे लाइ ॾिए, उहो उनखे इस्तेमालु करे सघे थो। तंहिंजे करे अलाह ताला ही पूरी काइनात जे कॾहिं कंहिंखे मिल्कियत में ॾिए, उहो इस्तेमालु करे सघे थो। अलाह मिल्कियत में ॾिए करे सघे थो। हाणे मिसाल तौरु हिते चयो वियो त मां जेको आहे उहो ख़ज़ाना नथो रखां। सही बुख़ारी जी रिवायत आहे, रसूल अकरम फरमायो उती तो ख़ज़ाइनुल अर्ज़, ज़मीन जा ख़ज़ाना मूंखे ॾिना विया आहिनि। हाणे हिते चयो थो वञे चओ मूंखे न आसमान जा ख़ज़ाना आहिनि न ज़मीन जा ख़ज़ाना आहिनि, उते चयो वञे मूंखे ॾिनो वियो आहे। हिन जो मतिलबु छा थियो? हिन जो मतिलबु आहे त असुलु मिल्कियत अलाह जी आहे। मूंखे ॾिनो वियो आहे इस्तेमाल जे लाइ, मां हुनखे इस्तेमालु कंदुसि। मालिक अलाह आहे, इस्तेमालु मां कंदुसि। जीअं जिस्म जो मालिक अलाह आहे पर इस्तेमालु मां थो कयां, रूह जो मालिक अलाह आहे पर इस्तेमालु मां थो कयां। अलाह जी मालिकियत हुजण जो इहो मतिलबु न आहे त मां हुनखे इस्तेमालु ई नथो करे सघां। हीअ जेको चयो आहे नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अलाह आहे, इन जो इहो मतिलबु न आहे त मां नफ़ो ऐं नुक़सानु कंहिंखे ॾेई नथो सघां। न, अलाह ताला इहे पंहिंजी मिल्कियत जूं शयूं जेके जेके मूंखे इस्तेमालु मां ॾिनियूं आहिनि, उनजे ज़रिए सां मां कंहिंखे नुक़सानु बि ॾेई सघां, कंहिंखे फ़ाइदो बि ॾेई सघां।